ॿिनि रुपयनि जी करामत। हिक राजा वटि राज कारोबार हलाइण, दरबारियुनि ऐं जनता जी भलाईअ लाइ खज़ाने में काफ़ी पैसा हुआ, पर राजा खज़ाने मां कुझु बि पैसा ॿिए कंहिं कम लाइ कम न आणींदो हो। एतिरे क़दुरु जो संदसि राणीअ खे बि जेकी कुझु घुर्बो हो सो निजी कमाईअ मां खेसि घुराए ॾींदो हो। हिक दफ़े राजा जे हिक दरबारीअ खे संदसि माउ पीउ कंहिं कारण घर अचण लाइ चयो। दरबारीअ माउ पीउ वटि वञण खां अॻु सोचियो त हू राजा खां कुझु पैसनि जी घुर कंदो, छो त ॻोठ में सभिनी खे ख़बर हुई त हू कंहिं वॾे राजा वटि कमु कंदो आहे। इन करे ठाठ बाट सां ॻोठ वञणु घुर्जे। कुझु सूखड़ियूं पंहिंजनि माइटनि ऐं दोस्तनि लाइ बि वठी वञणु घुर्जनि। सो इहो सोचे दरबारीअ राजा खां पैसनि जी घुर कई। राजा उसूलनि जो पक्को हो। हुन पंहिंजे खीसे में हथ विधो ऐं पंहिंजे कमायल पैसनि मां सिर्फ़ 2 रुपया ई खेसि मिलिया, जेके हुन दरबारीअ खे ॾिना। दरबारी मन ई मन में दुखी थियो, कुझु पुछी न सघी ऐं 2 रुपया खीसे में विझी ॻोठ ॾांहुं रवानो थियो। वाट ते हिकु नंढड़ो ॻोठ हो। उते हिकु हारी ॾाढ़ूं विकिणी रहियो हो। 1 रुपए में हिक ॻोथड़ी। दरबारीअ सोचियो छो न 2 रुपयनि जूं 2 ॻोथड़ियूं ख़रीद करे ॻोठ में दोस्तनि ऐं माइटनि खे ॾाढ़ूं विरहाए ॾियां। ईअं सोचे हू 2 ॻोथड़ियूं ख़रीद करे अॻिते वधियो। वाट ते हिकु ॿियो ॻोठ हो। हुन खे ॿुधण में आयो त हिक नवाब जी बेगम खे अहिड़ी का बीमारी आहे जेका सिर्फ़ ॾाढ़ूं खाइण सां ई ठीक थी सघे थी, पर उन ॻोठ में ॾाढ़ूं किथे बि कोन हुआ। दरबारी नवाब वटि वियो ऐं खेसि हिकु ॻोथड़ी ॾाढ़ुनि जी ॾिनई। बेगम जीअं ॾाढ़ूअ जा दाणा खाईंदी वेई, तीअं हुन जी बीमारी घटिजण लॻी। नवाब ख़ुशीअ में भरिजी दरबारीअ खे काफ़ी पैसा ॾिना। दरबारीअ नवाब खे चयो, मां हिकु राजा जो दरबारी आहियां। मुंहिंजो राजा मूंखे खज़ाने मां पघार ॾींदो आहे, पर ॿिए कंहिं बि कम लाइ हू पंहिंजी महिनत सां कमायल पैसा ई इस्तेमाल कंदो आहे। ॻोठ वञण लाइ हुन मूंखे सिर्फ़ 2 रुपया ई ॾिना हुआ। मूं 2 रुपयनि में ॾाढ़ियुनि जूं 2 नंढड़ियूं ॻोथड़ियूं ख़रीद कयूं। हिननि 2 रुपयनि खे मूं दिल ई दिल में तुच्छ समझो हो, पर इन्हनि कमाल करे ॾेखारियो जो अव्हां मूंखे काफ़ी पैसा ॾेई रहिया आहियो। नवाब चयो, दरबारी तुंहिंजो राजा को ऋषि मुनि पियो लॻे। हुन जे महिनत सां कमायल 2 रुपया बि करामाती साबित थिया। मालिक जी मेहर मूं ते बि थी आहे जो मुंहिंजी बेगम जी बीमारी लही वई आहे। हाणे मूं बि सबबु पिरायो त मां पिण महिनत कंदुसि। इहो ॿुधी दरबारी ख़ुशीअ में भरिजी वियो ऐं पंहिंजे राजा ऐं नवाब जी साराह कंदो पंहिंजे ॻोठ ॾांहुं रवानो थियो। ॿारो, हिन आखाणीअ मां असांखे इहा नसीहत मिले थी त रज़ा ते राज़ी रहिजे, यानी भॻवान वटां जेको बि मिले उन में असांखे संतोष थियणु घुर्जे।